मूमल ऐं राणो। कंहिं ज़माने में सिंध में नंद नाले हिकु बादशाह रहंदो हो। हिन वटि हिकु अजीब ॾंदु हुयो। उनखे जेकॾहिं पाणीअ वेझो रखंदो हो त पाणी सुकी वेंदो हो। बादशाह नंद उन ॾंद खे नदीअ जे पाणीअ जे मथाछिरे जे वेझो करे वॾी नदीअ खे सुकाए उन जे तरे में खज़ानो लिकाए छॾियो। राजा नंद खे जॾहिं बि पैसनि जी घुर्ज थींदी हुई त हू नदीअ जे किनारे ते वञी पंहिंजे जादुई ॾंद सां उन खे सुकाए उन मां अहिड़ो खज़ानो कढी वठंदो हो। जॾहिं हू ॾंदु कढंदो हो त दरिया वरी वहणु लॻंदो हो। हिकु जादूगर खे कंहिं तरह सां राजा जे लिकियल खज़ाने जे राज़ जी ख़बर पइजी वई। सो हिकु ॾींहुं जॾहिं राजा शिकार ते वियल हो त जादूगर फ़क़ीर जे वेस में बादशाह जे महल ॾांहुं वियो। हू जॾहिं महल पहुतो एतिरो त ज़ोर सां रोअणु लॻो जो उन जे रोअण शहज़ादीअ खे जाॻाए छॾियो। ख़ूबसूरत मूमल नौकर खे मोकिलियो ऐं खांसि पुछियो त हिन खे कहिड़ी तकलीफ़ आहे। तंहिं ते हिन खे ॿुधायो त हू सख़्तु बीमार आहे ऐं मरणु नथो चाहे। जेकॾहिं हुन खे बादशाह वटि मौजूदु ॾंदु मिली वञे त हू हिकदमि ठीकु थी वेंदो। मूमल खे यादि आयो त संदसि पीउ वटि हिकु ॾंदु मौजूदु हो, पर हूअ उन जे जादुई ख़ासियतुनि खां नावाक़िफ़ हुई। हूअ बादशाह जे कमरे मां वञी उहो ॾंदु खणी आई ऐं अजनबी फ़क़ीर खे ॾेई छॾियो। फ़क़ीर फ़ौरन मूमल खां उहो ॾंदु वरितो ऐं फ़ौरी तौर ते कूड़ी बीमारीअ मां सिहतयाब थी वियो। पोइ दरिया जे किनारे ते वञी उन जो पाणी ख़ुश्क करे खज़ानो खोटिरियईं ऐं कंहिं ॾोराहे शहर ॾांहुं सफ़र करे उते पंहिंजी बाक़ी ज़िंदगी ॾाढे सुकून सां गुज़ारणु लॻो। जॾहिं राजा नंद पंहिंजे महल में वापसि आयो त खेसि ख़बर पई त मूमल ॾंदु हिकु अजनबी फ़क़ीर खे ॾिनो आहे। तॾहिं बादशाह एतिरो त नाराज़ थियो जो हू मूमल खे क़तल करे छॾे हा। जेकॾहिं हुन जी अकुलमंद धीअ सूमल हुन खे इहो चई थधो न करे हा त हू हिकु रस्तो ॼाणे थी जंहिं ज़रिए मूमल एतिरो ई वॾो खज़ानो वापसि वठी सघे थी जेतिरो फ़क़ीर चोरी करे वियो हो। ॿिए ॾींहुं हूअ मूमल खे रेगिस्तान में परे हिकु जाइ ते वठी वई ऐं उते पंहिंजी जादूगरीअ सां हिकु ख़ूबसूरत महल ठाहे उन जे चौधारी गुलनि सां टिमटार ऐं मेवे सां ख़ुशबूदार बाग़ ठाहियाईं। हिन बाग़ जे चौधारी हिकु वॾी ॻाढ़ी नदी वहंदे नज़र थे आई। महल में वञण लाइ हिकु सुरंग हुई। सुरंग जे अंदरि मूमल पंहिंजे जादूगरी ज़रिए ख़ौफ़नाक साज़िशूं कयूं हुयूं। जादुई महल जी हर कुंड ते हुन हिकु शींहं खे ज़ंजीरनि में जकड़े रखियो हो। जेको बि अंदरि वञणु चाहींदो हो उन खे टुकड़ा टुकड़ा करण लाइ तयारु हूंदा हुआ। जॾहिं महल जो कमु पूरो थी वियो तॾहिं हुन मूमल खे सॾु कयो ऐं हुन खे ऐं हिन जी ॿाननि खे महल में रहण जो हुकुम ॾिनो ऐं ऐलान कयो त मूमल उन मर्द सां शादी कंदी जेको सुरंग मां रस्तो ॻोल्हे मूमल जे कमरे ताईं पहुचंदो। हाणे सिंध जा सभु शहज़ादा ऐं अमीर पंहिंजा ख़ज़ाना पंहिंजा नौकर साण खणी सुहिणी शहज़ादीअ खे फ़तह करण लाइ ख़ुशीअ सां निकिरी आया। उमरकोट जो बादशाह हमीर सूमरो पंहिंजे वज़ीरनि राणे मेंदरे जेको बादशाह जो सालो पिणु हो ॾोर भट्टी ऐं सीनड़ो धमाचाणीअ सां गॾु शिकार ते निकितो त झंग में खेनि हिकिड़ो नांगो फ़क़ीर मिलियो जेको मूमल जे इश्क में सभु कुझु लुटाए आयो हो। जंहिं हमीर सूमरे खे मूमल ऐं काक जो ॾसु ॾिनो। तारीख़ में आहे त उहो नांगो फ़क़ीर असुल में शहज़ादो हो ऐं मूमल जे इश्क में सभु कुझु लुटाए फ़क़ीर बणिजी वियो। हमीर सूमरो मूमल जे हुस्न ऐं जमाल जी हाक ॿुधी हिरकिजी वियो ऐं बादशाह हमीर सूमरो ऐं संदसि टे दोस्त भाॻ आज़माइण लाइ काक पहुता ऐं माड़ीअ जे ॿाहिरां रखियल भेर ते ॾोको हयाऊं। मूमल जी हिकु सेखारियल नौकरियाणी नातर ॿाहिरि आई ऐं संदसि अचण जो वञी अंदरि इतलाउ ॾिनाई। थोरी देरि खां पोइ नातर खाधो खणाए अची संदन अॻियां रखियो जेको खाइण खां राणे मेंदरे सभिनी खे मना कई। हिन उन मां ज़रो खणी कुते खे ॾिनो जेको खाइण खां पोइ मरी वियो। नातर पोइ ॿियूं बि अटकिलूं कयूं पर कामयाबु न थी सघी। पोइ सभिनी खे हिकु हिकु करे वठी वई ऐं वाट ते गोही ॾेई निकिरी वई। आख़िर में राणो वियो। हुन इन सां बि ईअं कयो पर हिन खेसि वारनि खां झले वरितो। अॻियां हली हिकु तलाउ ते पहुता त नातर कंहिं नमूने गोही ॾेई हली वई। पोइ राणो अकेलो थी वियो। हिन पाणीअ जी उनाही ॾिसण लाइ उन में का शइ उछलाई त उहा आवाज़ कंदी परे वञी पई। राणे सम्झी वरितो त इहो तलाउ हिकु ठॻीअ जो ठाहु आहे। पोइ घोड़े खे डोड़ाए वञी
मूमल जी माड़ीअ ते पहुतो, जिते नातर अॻु ई बीठल हुई। पोइ हूअ खेसि कमरे में वठी आई, जिते हिकु जहिड़ियूं 7 खटूं हिकु जहिड़नि हंधनि सां पयल हुयूं। राणे खट खे आज़माइण लाइ लकड़ सां ज़ोर ॾिनो त 6 खटनि जा हंध वञी हेठि खूहनि में किरिया। पोइ राणो 7हीं खट ते चढ़ी वेठो। जॾहिं इहा अटकल बि कामयाबु न थी त नातर खेसि हिक ॿिए कमरे में वठी आई, जिते हिक जहिड़ियुनि सुहिणियुनि सूरतुनि वारियूं 7 औरतूं बीठियूं हुयूं। संदन हथनि में गुलनि जा हार हुआ। नातर खेसि चयो त हिननि में मूमल बि बीठल आहे, पर तूं जंहिंजी ॿाह में हथु विझंदे उन सां तुंहिंजी शादी कराई वेंदी। राणो पहिरियों त मुंझी पियो, पर पोइ ॾिठाई त हिकु औरत जे वारनि मथां भौर पियो फिरे। सम्झी वियो त उहा ई मूमल आहे। उन करे अॻिते वधी वञी खेसि हथ खां झलियाई। मूमल बि मेंढरे जी दानाई ॾिसी उन ते मोहिजी पई। अहिड़ीअ रीति केतिरा ई शहज़ादा ऐं हाकिम पंहिंजो धन ऐं दौलत लुटाए वेठा, पर मूमल खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु राणे मेंढरे पंहिंजे अकुल वसीले माणियो। महल ते मुक़ररु बानी नातर वसीले हमीर सूमरे न्यापो मोकिलियो त राणे मेंढरे खे चओ त असां सां मिली वञे। सो राणो मेंढरो मूमल सां मोकिलाए वापसि अचण जो चई ॿाहिरि आयो त हमीर सूमरे खंभे उठ ते चाढ़े अची उमरकोट जे किले में क़ैद करे छॾियुसि। मूमल राणे जे इश्क में ॻरी ऐं पजरी वई। होॾां उमरकोट जे बंद में बांदी बणियल राणो मेंढरो बि मूमल लाइ आतो हो। राणे जी मोहबत ऐं हिजर में मूमल साणी थी पई हुई। पंहिंजे महबूब जूं सिकूं लाहिण लाइ मूमल पंहिंजी भेण सूमल खे मर्दाना कपिड़ा पाराए पलंग ते गॾु सुम्हारींदी हुई। हिकिड़े ॾींहुं राणो मेंढरो वझ वठी राति जो उठ ते चढ़ी अची काक पहुतो। महल अंदरि छा ॾिसे त मूमल हिक ॿिए मर्द सां सुती पई हुई। इहो लकाउ ॾिसी राणे जे रूह खे झिॿी आई ऐं पंहिंजो लकिड़ो निशानी तौरु पलंग भरिसां रखी साॻी पेरे वापसि उमरकोट अची वियो। सुबुह जो मूमल जी अखि खुली त खेसि तमामु घणो पछताउ थियो, पर हाणे छा थी थिए सघियो। मूमल राणे मेंढरे खे रिझाइण लाइ काके महल छॾे अची उमरकोट पहुती ऐं उते माड़ी अॾाए रहण लॻी। उमरकोट में मूमल जेका माड़ी ठहिराई उहा अॼु बि खंडर जी सूरत में मौजूदु आहे। चवनि था त मूमल राणे सां मिलण लाइ मर्दानो वहस करे शतरंज खेॾंदी हुई। हिक भेरे शतरंज खेॾंदे राणे मेंढरे मूमल खे ॿाह ते निशान ॾिसी सुञाणे वरितो ऐं शतरंज अध में छॾे हलियो वियो। मूमल राणे खे पचाइण जा वॾा वस्त कया, पर राणे कोन मञियो। पोइ मूमल ॿी का वाह न ॾिसी बाहि जो आड़ाहो तयारु कराए उन में टपो ॾिनो। राणे मेंढरे मूमल खे बाहि में सड़ंदो ॾिसी डोड़ींदो अची पाण खे बि मच में उछलायईं ऐं ईअं ई हिक ॿिए जी मोहबत जा प्यासी मूमल ऐं राणो मेंढरो बाहि में सड़ी हिक ॿिए ते क़ुर्बान थी विया। तारीख़ में मूमल राणो अॼु बि अमर आहिनि, जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ॻायो आहे, पर हिते तारीख़ी तज़ाद ज़रूरु मौजूदु आहे। मूमल केरु हुई, उन बाबति डॉक्टर नबी बख्श बलोच साहब किताब मूमल राणो में लिखे थो त मूमल जे हसब नसब बाबति जुदा जुदा रवायतूं आहिनि। घणनि रवायतुनि में ॼाणायल आहे त मूमल राठौड़ हुई ऐं माथेले जे राजा नंद जी धीउ हुई। संदसि माउ जो नालो गंगा राणी हो। तोहफ़तुल किराम जे मुसनिफ़ ऐं किन ॿियनि रवायतुनि मूजिबि मूमल गुजर हुई। हिक ॿी रिवायत मूजिबि मूमल राजा रतन जी धीउ हुई ऐं संदसि माउ जो नालो सामान हो। रतन राठौड़ माथेले जो जागीरदार हो। हिक रिवायत मूजिबि मूमल असुल में परीज़ादी हुई, जंहिंजा खंभ झुरी विया हुआ ऐं राजा नंद खे शिकार कंदे हथ आई हुई।